खां असां बेसिक मैथ शुरू कंदासीं जेका IB टेस्टुनि में अक्सर ईंदी रहंदी आहे। त मैथ जी सभ खां पहिरियों शुरूआत थींदी आहे नंबरनि खे। नंबरनि में कुझु क़िस्मनि में विरायो वेंदो आहे। त असां अचो त नंबरनि जे क़िस्मनि खे ॾिसूं। सभ खां पहिरियां असां वटि हूंदो आहे नेचुरल नंबर। माना जेके नंबर हूंदा आहिनि उन्हनि खे जेकॾहिं असां हिक खां लिखूं 1 2 3 4 डॉट मतिलबु अॻिते नंबर हलंदा रहंदा इनफाइनाइट ताईं ईंदा। माना 100 1000 10,000 लख जेके नंबर थियनि था उहे सभु ईंदा वेंदा। डॉट जो मतिलबु हूंदो आहे जेके विच वारा नंबर। सही आहे। त इहे अॻिते नंबर घणा थींदा आहिनि। नेचुरल नंबर छा हूंदो? अहिड़ा नंबर जेके हिक खां शुरू थियनि। हिन खे कुदरती अदद बि चयो वेंदो आहे। सही आहे। उनखां अलावा हिन खे जेकॾहिं इंग्लिश में ॾिसूं हिन जो ॿियो नालो हूंदो आहे काउंटिंग नंबर। छो जॾहिं बि असां अंग ॻणंदा आहियूं त हिक खां वठी शुरूआत कंदा आहियूं। इन करे असांखे हिन खे काउंटिंग नंबर चयो वेंदो आहे। जॾहिं बि असां शयूं ॻणियूं हूंदियूं आहिनि त हिक खां वठी ॻणींदा आहियूं न 1 2 3 4 5 6 एतिरी शयूं। त हिनखे असां इन करे काउंटिंग नंबर चवंदा आहियूं। सही आहे। उनखां पोइ होल नंबर छा हूंदो आहे? अहिड़ा अंग जेके 0 खां शुरू थियनि। 0 1 2 3 4 सही आहे। ॿिया जेके बि अंग थी विया। त नेचुरल नंबर 1 खां शुरू थींदो आहे ऐं होल नंबर 0 खां शुरू थींदो आहे। हिन खे असां ईअं चई सघनि था अंगनि में त 0 उनखां पोइ नेचुरल नंबर त बि सही आहे। सही आहे। मतिलबु त नेचुरल नंबर सां जेकॾहिं 0 मिलाईंदासीं त होल नंबर थींदो। उनखां पोइ असां ईंदो आहे इंटीजर्स। इंटीजर्स छा हूंदा आहिनि? अहिड़ा अंग मिसाल जे करे असां हिन में छा पढ़िया आहिनि? सिर्फ़ु वाधू अंग पढ़िया आहिनि। त काटू अंग जेकॾहिं असां मिलाईंदासीं हिननि सां त थींदा इंटीजर्स। हिन खे लिखण में ॿई तरीक़ा हूंदा आहिनि 0 1 2 3 हे बि अॻिते हलंदा वेंदा -1 -2 -3 हिन साइड बि हलंदा वेंदा। या असां हिन खे हिन तरीक़े सां लिखी सघूं 0 +- 1 +- 2 +- 3 मतिलबु प्लस जो 1 माइनस जो 1 प्लस जो 2 माइनस जो बि 2 प्लस जा 3 माइनस जा बि 3 अॻिते हलंदा आहिनि। उनखां अलावा हिन नंबरनि जी पंहिंजी निशानी हूंदी आहे। नेचुरल नंबर्स खे ज़ाहिर कंदा आहियूं एन सां, यादि कजो। होल नंबर्स खे W सां, इंटीजर्स खे Z सां। उनखां पोइ असां ॿिया कुझु क़िस्म आहिनि जेके अक्सर करे इस्तेमालु थींदा आहिनि नंबरनि में। उहो हूंदो आहे इवन, जेके असां सिंधी में चवंदा आहियूं ॿधी अदद। हिन खे असां सां ज़ाहिर कंदा आहिनि इंग्लिश में। सही आहे। त अहिड़ा अंग जिन्हनि खे 2 वंडे ॿधी अंग थींदा आहिनि। अहिड़ा अंग जिन्हनि खे 2 वंडे ॿधी अंग में 0 न ईंदो। त 0 न ॿधी हूंदो आहे, न ई 1 थींदो आहे। हिन शुरूआति जेका थींदी 2 खां ऐं ॿधी अंग प्लस बि थी सघे थो माइनस बि थी सघे थो। सही आहे। ॿधी अंग इंटीजर्स थींदा आहिनि। +- 2 +- 4 +- 6 +- 8 अॻिते सभु छा हूंदा? ॿधी अंग। माना अहिड़ा अंग जिन्हनि खे 2 वंडे उहे थींदा ॿधी अंग। उनखां पोइ असां वटि ऑड हूंदो आहे 21 अंग, जेको असां ज़ाहिर कंदा आहियूं सिंधी में कंदा आहियूं 21 अदद। अहिड़ा अदद जिन्हनि खे 2 न वंडी सघे। सही आहे। पूरो न वंडे। माना जीअं 1 आहे उनखे 2 न वंडींदो। 3 खे बि 2 पूरो न वंडींदो। 5 खे 2 पूरो न वंडींदो। 7 खे न वंडींदो। ईअं अंग साॻी तरह सां अॻिते हलाईंदा आहियूं। हे बि इंटीजर हूंदा आहिनि। माना प्लस बि थी सघे थो माइनस बि थी सघे थो। प्लस बि थी सघे थो माइनस बि प्लस जो बि माइनस जो बि प्लस जो बि माइनस जो बि। मिसाल के तव्हांखे पुछे -7 छा आहे? 21 आहे या न आहे? तव्हां छा चवंदव? 21 आहे। छाकाणि हिन सां निशान सां वास्तो न आहे। हिनखे 2 पूरो नथो वंडी सघे। असां इहा शइ ॾिसूं। उनखां पोइ थोरो प्राइम या मुफ़रिद। हिन में छा हूंदो आहे? ऐं ॿियो हूंदो आहे कंपोज़िट या मुरकिब। हिननि जो पाण में तालुक़ु हूंदो आहे। ॾिसो छा आहे? प्राइम छा हूंदो आहे? अहिड़ा अंग जिन्हनि जा सिर्फ़ु 2 जुज़ा हुजनि या अहिड़ा अंग जंहिंखे सिर्फ़ु 2 अंग वंडनि। मुरकिब छा हूंदो आहे? अहिड़ा अंग जिन्हनि खे 2 खां वधीक अंग वंडे। हाणे असां शुरूआति था कयूं नंबरनि जी। त असांजो शुरूआती नंबर छा हूंदो आहे? छा लिखूं? 1 हूंदो आहे। हाणे जेकर असां 1 खे ॾिसूं सिर्फ़ु 1 खे 1 ई वंडींदो। माना 1 घणा अंग था वंडनि? हिकिड़ो ई अंग थो वंडे। त मुफ़रिद लाइ घणा अंग खपनि? 2। ऐं मुरकिब लाइ या कंपोज़िट लाइ असांखे घणा खपनि? 2 खां वधीक अंग। पर जॾहिं हिते असांखे 1 खे घणो अंग था वंडनि? 1 था वंडनि मतिलबु त 1 न मुफ़रिद थींदो प्राइम, न ई कंपोज़िट मुरकिब थींदो। 1 कुझु बि न थींदो हिन ॿिन्ही में। सही आहे। उनखां पोइ असांजो नंबर हूंदो आहे नंबर 2। हाणे जेकर 2 खे ॾिसूं त 2 खे हिकिड़ो 1 वंडींदो ऐं ॿियो पंहिंजा 2 ई वंडींदा। 2 सां छा थींदो? प्राइम। सही आहे। वरी 3 ॾिसूं त 3 खे 1 वंडींदो ॿियो 3 वंडींदो। हिनखे 2 अंग सां वंडी बि सॼो प्राइम। उनखां पोइ 4 आहे। 4 खे ॾिसूं त हिनखे 1 बि वंडे थो 2 बि वंडींदा ऐं 4 बि वंडींदा। हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में हुजे त जेको बि अंग हूंदो हुनखे 1 बि वंडींदो ऐं उहो पंहिंजो पाण खे बि वंडींदो। सही आहे। उनखां जेकॾहिं इज़ाफ़ी को अंग वंडे थो हुनखे त पोइ उहो मुरकिब थींदो। जेकॾहिं इज़ाफ़ी अंग नथो वंडे त पोइ असां वटि उहो मुफ़रिद थींदो। 3 खां पोइ मिसाल 5 आहे। 5 में हिकिड़ो 1 वंडींदो ॿियो 5 वंडींदा। उनखां पोइ असांजो 6 ईंदो आहे। 6 खे ॾिसूं त 1 वंडे थो 2 बि वंडनि था ऐं 3 बि वंडनि था ऐं 6 बि वंडनि था। 1 ऐं 6 वंडे थो को बि हिकिड़ो अंग वधीक वंडींदोसि त उहो असांजो मुरकिब थींदो। ॿियनि अंगनि खे ॾिसण जी ज़रूरत न आहे। 6 खां पोइ 7 आहे। 1 वंडे थो ऐं ॿियो 7 वंडे थो।
उन खां पोइ असां जेकॾहिं अठ खे ॾिसूं त हिकु वंडे थो 8 पंहिंजो पाण खे वंडींदो, हिन खे 2 वंडे थो, बसि ॻाल्हि ख़तमु आहे। ॿिया वधीक वरी वंडेनि, पर असांजे मुरतब लाइ असांखे ॿिनि खां वधीक खपनि, त वधीक असांखे मालूम करण जी ज़रूरत न आहे। तीअं छा थींदो, मुरतब थींदो या कंपोज़िट थींदो। सही आहे। 2 टे अंग असां खणी था ॾिसूं, हुनखे तव्हांखे चेक करिणो आहे त मुरतब नेम मुफ़रदिन 21, 28, 33, 37, या तव्हांजे एक्स मां चेक कयो त मुफ़रदिन मुरतब